सीनियर वज़ीर शर्जील महमूद पारां क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के 97वीं सालगिरह ते भेटा पेश कई वई आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एक खुशहाल जमहूरी आज़ाद पाकिस्तान जो तस्वुर ॾिनो। शर्जील महमूद जो चवणो त शहीद भुट्टो पाकिस्तान के पहिरियों गॾियल आईन ऐं क़ौमी दिफ़ा लाइ एटमी प्रोग्राम शुरू कयो। सीनियर वज़ीर शर्जील महमूद जो चवणो त शहीद भुट्टो पाकिस्तान के मज़बूत बणाइण लाइ क़दुर जोगियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। बिलावल भुट्टो ऐं सदर आसिफ अली ज़रदारी शहीदनि जे विरसे खे साबित क़दमीअ सां अॻिते वधायो आहे। शर्जील महमूद जो चवणो त सदर आसिफ अली ज़रदारी जूं कोशिशूं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो विरसो आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील महमूद जो चवणो त हर हिकु जियालो अॼु बि क़ाइद अवाम जे नज़रिए त जिदोजहद करे रहियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन नवां खे आगाही ॾियूं पिया। सीनियर वज़ीर शर्जील महमूद पारां क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे 97वीं सालगिरह ते भेटा पेश कंदे चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एक खुशहाल जमहूरी ऐं आज़ाद पाकिस्तान जो तस्वुर ॾिनो। शर्जील महमूद जो चवंदो त शहीद भुट्टो पाकिस्तान खे पहिरियों गॾियल आईन ॾिनो ऐं क़ौमी दिफ़ा लाइ एटमी प्रोग्राम शुरू कयो। सीनियर वज़ीर शर्जील महमूद जो चवणो त शहीद भुट्टो पाकिस्तान के मज़बूत बणाइण लाइ क़दुर जोगियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। शर्जील महमूद जो वधीक चवणो हुयो त बिलावल भुट्टो ऐं सदर आसिफ अली ज़रदारी शहीदनि जे विरसे खे साबित क़दमीअ सां अॻिते वधायो। सीनियर वज़ीर शर्जील महमूद जो इहो बि चवणो हुयो त सदर आसिफ अली ज़रदारी जूं कोशिशूं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो विरसो आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील महमूद जो वधीक चवणो त हर हिकु जियालो अॼु बि क़ाइद अवाम जे नज़रिए तहत जिदोजहद करे रहियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन नवां खे आगाही ॾियूं पिया। शर्जील महमूद पारां क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे 97वीं सालगिरह ते भेटा पेश कंदे चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकु खुशहाल जमहूरी ऐं आज़ाद पाकिस्तान जो तस्वुर ॾिनो। शर्जील महमूद जो चवणो हुयो त शहीद भुट्टो पाकिस्तान खे पहिरियों गॾियल आईन ॾिनो ऐं क़ौमी दिफ़ा लाइ एटमी प्रोग्राम शुरू कयो। शहीद भुट्टो पाकिस्तान के मज़बूत बणाइण लाइ क़दुर जोगियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। शर्जील महमूद जो चवणो त बिलावल भुट्टो ऐं सदर आसिफ अली ज़रदारी शहीदनि जे विरसे खे साबित क़दमीअ सां अॻिते वधायो आहे। सीनियर वज़ीर शर्जील महमूद जो चवणो हुयो त सदर आसिफ अली ज़रदारी जूं कोशिशूं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो विरसो आहिनि। हर हिकु जियालो अॼु बि क़ाइद अवाम जे नज़रिए तहत जिदोजहद करे रहियो आहे।